नवदंबालो यूनियन काउंसिल जे चूंडियल उम्मीदवारनि पंहिंजनि उहिदनि जो हलफ़ खणी वरितो। तफ़सील मूजिब टाउन कमेटी टंडो गुलाम अली में बल्दियाती इलेक्शन में कामयाब 16 यूसीस जे उम्मीदवारनि जी हलफ़ बरदारी तक़रीब मुनक़िद कई वई। सभिनी चूंडियल उम्मीदवारनि खे तालके मातली जे असिस्टेंट कमिश्नर नूर अहमद खेड़ो हलफ़ खणायो। नवदंबालो यूसी जे कामयाब उम्मीदवारनि चेयरमैन अरशद अली चांडियो, वाइस चेयरमैन मूलचंद कोहली, काउंसलर सेठ रमज़ान आराई, यूसी हालेपोटा जे चेयरमैन कैप्टन मोहम्मद वर्क, वाइस चेयरमैन अली मोहम्मद हालेपोटो, यूसी गाजी खान जे चेयरमैन नासिर अहमद वर्क, वाइस चेयरमैन रज़ा खान पठान, यूसी गुलाम शाह जे काउंसलर अमीर बख्श रिंद समेत 16 यूसीस जे कामयाब उम्मीदवारनि हलफ़ खणी वरितो। नवदंबालो जे चूंडियल नुमाइंदनि जो नवदंबालो पहुचण ते शानदार आजियां कयो वियो। उन मौके ते चूंडियल उम्मीदवारनि साफ़िन खे ॿुधायो त असांजी पार्टी हमेशह ग़रीब मिसकिन मारवाड़नि जी ख़िदमत कई आहे ऐं हाणे बि असां आवाम जी ख़िदमत कंदा रहंदासीं। सरहाड़ी आरएचसी सेंटर साम्हूं ॿिनि मोटरसाइकिलुनि में आमो साम्हूं ज़ोरदार टक्कर, नतीजे में 12 साला शागिर्दियाणी सवेरा बतूल ज़रदारी फौत ऐं संदसि भाउ जवाद ज़रदारी ट्रैक्टर ट्राले हेठां अची सख़्त ज़ख़्मी थी पियो। इतला ते सरहाड़ी पुलिस पहुची ज़ख़्मी ॿाड़ीअ खे रूरल हेल्थ सेंटर सरहाड़ी पहुचायो, जिथे ज़ख़्मी ॿाड़ी सूरनि जी सिट न सहंदे नवाबशाह अस्पताल में फौत थी वई। ॿिए तरफ़ सरहाड़ी पुलिस ट्रैक्टर ट्राली समेत ड्राइवर नानो ब्रोहीअ खे तहवील में वठी छॾियो आहे। ट्रांसजेंडर कम्युनिटीअ जी मरकज़ी अॻवान सना खान पंहिंजे ॿियनि साथियुनि सां गॾु प्रेस क्लब हैदराबाद में हंगामी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे वफ़ाक़ी शरई अदालतुनि पारां ट्रांसजेंडर्स जे हवाले सां कयल फ़ैसिलनि खे चैलेंज करण लाइ सुप्रीम कोर्ट में अपील दाख़िल करण जो फ़ैसिलो कंदे चयो आहे त वफ़ाक़ी शरई अदालत पारां जारी कयल ट्रांसजेंडर एक्ट गैर शरई, गैर इस्लामी ऐं गैर इंसानी आहे। हिन चयो त हिन एक्ट जे लागू करण सां ट्रांसजेंडर्स जा हक़ ग़ज़ब थींदा। हिन चयो त ट्रांसजेंडर पंहिंजे हक़नि जी हिफ़ाज़त लाइ एहतिजाज समेत सुप्रीम कोर्ट जो दरवाज़ो बि खड़काईंदा। दरिया खान मरी भरिसां मेहरान हाईवे ते मंगिया मोरी वटि तेज़ रफ़्तार ट्रक मोटरसाइकिल सवारनि सां टकराइजी वई। हादसे में ठारूशाह जे ॻोठ ख़ुदा बख़्शिश सियाल वासी ॿ नौजवान अलीगुल सियाल बशीर ऐं अहमद सियाल जी भाट जी फौत थी विया। दरिया खान मरी पुलिस वाक़े वारे हंधि पहुची फ़ौतियुनि जा लाश दरिया खान मरी अस्पताल मुंतक़िल कया, जिते ज़रूरी कार्रवाई बाद फ़ौतियुनि जा लाश वारिसनि हवाले कया विया। पुलिस वाक़े वारे हंधि पहुची ट्रक तहवील में वठी ट्रक ड्राइवर खे गिरफ़्तार करे वरितो। लाश घर पहुचण ते घर में कोहराम मची वियो। ॻोठ नूर हसन तालको ख़ैरपुर नाथन शाह नज़द शम्स मैरिज हॉल लॻ दादूअ जे रहवासियुनि प्रेस क्लब हैदराबाद साम्हूं एहतिजाजी मुज़ाहिरो कयो, जॾहिं त मसमात रुख़साना ऐं ॿियनि इल्ज़ाम हणंदे चयो त इलाइक़े जे नौजवान एजाज़ पुट अब्दुल गफ़ूर आपघात कई हुई, पर संदसि माइट मंज़ूर, कैसर, ज़फ़र ऐं मंठार दुश्मनी कंदे असांजे भाउ ऐं वालिद ग़ुलाम मुस्तफ़ा ते क़त्ल जो कूड़ो केस दाख़िल कराए फासाइण चाहिनि था। हिन नाला इख़्तियारियुनि खां घुर कई त नौजवान एजाज़ पुट ग़ुलाम मुस्तफ़ा जी ख़ुदकशीअ जी अणधुरी जांच कराए इंसाफ़ फ़राहम कयो वञे। मीरवा गोड़चाणी भरिसां ॻोठ चौधरी शमीम आराई जो रहवासी 22 साला पोरियत गुलू उर्फ़ गुलाब भील जो कमद जे फसल मां लाश ठाहियो आहे। पोरियत मक़तूल जे वारिसनि जो चवणु आहे त असांजी कंहिं सां का दुश्मनी नाहे, असां ग़रीब मज़दूर माण्हू आहियूं। कल्ह खां असांजो छोकिरो गुम हो, काफ़ी ॻोल्हा बावजूद न मिलियो। अॼु असांखे कमद जे फसल में लाश मिलियो आहे। असां सां ज़ुल्म थियो आहे, कातिलनि खे ज़ाहिर करे असां सां इंसाफ़ कयो वञे। पुलिस जो चवणु हो त लाश कुझु ॾींहुं पुराणो लॻे थो, वधीक असां पोस्टमार्टम लाइ अस्पताल वञूं पिया। पोस्टमार्टम खां पोइ वधीक मालूमात मिली सघंदी। इस्लामकोट गोराणो डैम एरिया जे मुख़्तलिफ़ ॻोठनि गोराणो, बर्ड, धकड़ेजो, हजाम, तड़मेहारी ऐं ॿियनि ॻोठनि जे मुतासिर रहवासियुनि पारां पीअण जो पाणी न मिलण समेत मुख़्तलिफ़ मसइला हल न थियण ख़िलाफ़ हाजी अयूब लोढो, सिकंदर संगरासी, खानो, सलीम ॾहोट, लक्ष्मण मेघवार जी अॻवाणीअ में निटण उस में गोराड़ो डैम वटि केतिरा ई कलाक एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो ऐं सख़्त नारेबाज़ी कई। उन मौक़े ते हिननि दाहींदे चयो त गोराड़ी डैम जे करे असांजा सदियुनि खां क़ाइम खूह जेके मिठा हुआ उहे खारा ज़हरीला थी विया। असीं अॼु बि पाणी लप लाइ परेशान आहियूं। हिन वक़्तु पाणीअ जी किल्लत हुअण करे ढुक पाणीअ लाइ परेशान आहियूं। माण्हू तोड़े चौपायो माल उञ मरी रहियो आहे। आख़िर असां सां इंसाफ़ छो नथो कयो वञे। असां DC थरपारकर चूंडियल नुमाइंदनि खे अपील था करियूं त ॻोठाणनि जा जाइज़ मुतालबा मञिया वञनि, ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। सकरंड लॻ क़ौमी शाहराह भरिसां खोसा बिरादरीअ जी 22 सालनि जी नौजवान नारी ज़ाल अवेज़ खोसो घरेलू तकरार ऐं परेशानियुनि सबबि ज़हर पी ख़ुदकशी जी कोशिश कई। तुर्त इतला मिलण ते रेस्क्यू टीम वाक़े वारे हंधि पहुची खेसि तालका अस्पताल सकरंड आंदो, जिथे डॉक्टरनि पारां नारीअ खे इब्तिदाई तिबी इमदाद ॾियण बाद ॻणिती जोगी करार ॾिनो, जंहिं
जंहिं बाद बेहोश नारीअ खे सिविल अस्पताल नवाबशाह पहुचायो वियो, जिते डॉक्टरनि पारां संदसि ज़िंदगी बचाइण जी कोशिश कई पई वञे। खैरपुर में मकानी चूंडनि दौरान डिस्ट्रिक्ट काउंसिल खैरपुर, म्यूनिसिपल कमेटी खैरपुर, म्यूनिसिपल कमेटी गंबट ऐं म्यूनिसिपल कमेटी कंगरीअ जी सीटुनि ते चूंडिजी आयल मेंबरनि ऐं काउंसलरनि खे हलफ़ खणाइण वारी तक़रीब खैरपुर जे सचिल ऑडिटोरियम हॉल में मुनक़िद कई वई आहे। डिस्ट्रिक्ट रिटर्निंग ऑफिसर डिप्टी कमिश्नर खैरपुर सरजील नूर चन्ना मकानी चूंडनि दौरान कामयाब थियल उम्मीदवारनि खे हलफ़ खणायो। डिस्ट्रिक्ट रिटर्निंग ऑफिसर पारां डिस्ट्रिक्ट काउंसिल खैरपुर जे 88 मेंबरनि, म्यूनिसिपल कमेटी खैरपुर जे 29 काउंसलरनि, म्यूनिसिपल कमेटी गंबट जे 13 काउंसलरनि ऐं म्यूनिसिपल कमेटी कंगरीअ जे 7 काउंसलरनि खे हलफ़ खणायो। हलफ़बरदारी तक़रीब खां पोइ कामयाब थियल उम्मीदवारनि जी हामियुनि पारां ख़ुशीअ में खेनि गुलनि जा हार पाराया विया। सिंधी अदबी बोर्ड जे बोर्ड ऑफ गवर्नेंस जो इजलास सिंधी अदबी बोर्ड जे हेड ऑफिस जाम शोरो में बोर्ड जे चेयरमैन मखदूम सईदुज़्ज़मान आतिफ जी सदारत हेठि थी गुज़रियो, जंहिंमें बोर्ड ऑफ गवर्नेंस जे मेंबरनि डॉक्टर दुर मोहम्मद पठान, डॉक्टर नवाज़ अली शौक़, सरफराज राजर, डॉक्टर असद जमाल पल्ली, MNA डॉक्टर महेश कुमार मलाणी, मैडम नज़ीर नाज़ ऐं करीम ख्वाजा शिरकत कई। इजलास दौरान इदारे जे मुख़्तलिफ़ कारगुज़ारियुनि जी मंज़ूरी ॾिनी वई। बोर्ड जे चेयरमैन ऐं मेंबर साहिबान यकरा हेठियूं रिथूं पास कयूं। बोर्ड जे किताबनि ख़ासि करे छपाईअ जे इंतज़ाम में पियल मसूदनि खे ऑडियो फॉर्मेट में करे उनखे वेबसाइट ते रखियो वञे। जिन बि पब्लिशर बोर्ड जा किताब बिना इजाज़त जे छपराया आहिनि, इन्हनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कई वञे। सीनियर अदीबनि सां गॾिजाणी करे विरहाङे खां अॻु जे अदब खे सहेड़ण जी स्कीम जोड़िजे। इन अदब खे फौरी तौर बोर्ड जी वेबसाइट ते रखिजे ऐं दुनिया में सिंधी अदब ते कमु कंदड़ इदारनि सां राब्ते में अची उते रहंदड़ सिंधी अदीबनि जो मवाद हथु कजे। उनखे बि वेबसाइट ते रखिजे ऐं उनखे छपाइण लाइ मंसूबो जोड़ियो वञे। इजलास में मंज़ूरी ॾिनी वई त सिंध जे मरहूम लेखकनि ते किताब शाया कराए वञे। इजलास में फ़ैसिलो कयो वियो त रोज़मर्रा जे इस्तेमाल जी शयुनि जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में सॾिजण नालनि जे डिक्शनरी तयारु कराई वञे। इजलास बाद पंहिंजे जारी कयल बयान में मखदूम सईदुज़्ज़मान आतिफ चयो त सिंध सरकार सां बोर्ड जे अहम मामलनि ते ख़तो किताबत जारी आहे। चेयरमैन सिंधी अदबी बोर्ड ऐं बोर्ड ऑफ गवर्नर्स जे मेंबरनि वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह खां घुर कई त सिंधी अदबी बोर्ड जे रोकियल PC1 समेत हैदराबाद में मौजूदु सिंधी अदबी बोर्ड जे बुक शॉप जे नए सिर तामीर लाइ PC1 मंज़ूर कई वञे।